अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो डॉक्टर आयशा नवीद बलोच आहे ऐं मां नवाबशाह मां हिते अचां थी। हिते असांजो सेंटर दाता मेडिकल सेंटर जेको जंहिंजो ऑनर जीअं जे डॉक्टर आबिद आहे ऐं इहा उन्हनि जे वालिद साहब जी हिकिड़ो ख़्वाबु हो त मां बांदी सिटी में ई हिकिड़ो अहिड़ो कहिड़ी अस्पताल ठाहियां जेका मरीज़नि खे मतिलबु फ़ीस वग़ैरह हे हो इन खां हटी करे मरीज़नि खे असां हर शइ जी सहूलियत प्रोवाइड कयूं। उहो ई असां उन्हनि जे ख़्वाब सां उन्हनि जे ख़्वाब खे तामीर ॾियण जे लाइ असां हीउ सेटअप हिते शुरू कयो आहे। हिते हर शइ जी सहूलियत मौजूदु आहे। 24 ई कलाक हिते डॉक्टर अचनि था। जेको आहे ॿारनि जा डॉक्टर हिते मशहूरु डॉक्टर बि हिते अचनि था। गाइनी जो मां पाण चेकअप कयां थी। हिते डिलीवरीज़ थियनि थियूं, ऑपरेशन थियनि था, स्टोर वग़ैरह हर शइ जी सहूलियत हिते मौजूदु आहे। जीअं त अॼुकल्ह पेट्रोल ॾाढो महांगो आहे, इन लाइ माण्हुनि खे हितां आसपास जा एरिया आहिनि जीअं मसूर जी वाह, बांदी, कोटलालू, दरियाखान मरी, उहे मरीज़ तमामु घणा परेशान थियनि था। नवाबशाह वञनि सॼो ॾींहुं पंहिंजो सीड़ आहिनि। इन जे करे अगरि बांदी ईंदा त उन्हनि खे हर शइ जी सहूलियत हिते मौजूदु मिलंदी। को मरीज़ हिते फ़ीस सफ़ा घटि रखी वई आहे, पर अगरि को मरीज़ जेको उहो बि न करे सघे त उन्हनि खे हर शइ हिते फ्री ऑफ कॉस्ट ॾिनी वेंदी, छो त असां डॉक्टर्स जो पेशो इहो आहे आवाम जी ख़िदमत करणु। इन लाइ असां हिते दाता मेडिकल सेंटर ते पंहिंजी पूरी कोशिशि सां पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾींदासीं।